मुबैना तौर खुदकशी कंदड़ डॉक्टर माहा शाह केस में ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार अदालत जे अहाते मां फरार। जवाबदारनि जी अदालत मां फरार थियण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। कराची में महीनो अॻु मुबैना तौर खुदकशी कंदड़ डॉक्टर माहा शाह वारे केस में नामज़द जवाबदार जुनेद ऐं वकास जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द थियण बाद ॿई जवाबदार अदालत जे अहाते मां फरार थी विया। जत ॿिन्ही जवाबदारनि जे फरार थियण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। वीडियो में जवाबदार अदालत जे अहाते मां हथकड़ियुनि समेत ड्रोड़ंदे नज़र अची रहिया आहिनि। जॾहिं जवाबदार जुनेद केस जे जांच ऑफिसर ते इल्ज़ाम हणंदे चयो त केस में खेसि फ़ाइदो ॾियण लाइ जांच ऑफिसर खां ₹1 लाख रिश्वत वरिती आहे। यादि रहे त महीनो अॻु मुबैना तौर खुदकशी कंदड़ डॉक्टर माहा शाह जे वालिद आसिफ शाह केस में मौक़िफ़ इख्तियार कंदे इल्ज़ाम हयो आहे त जवाबदारनि संदसि धीउ डॉक्टर माहा शाह खे नशे जो आदी बणाए मथसि तशदुद कंदा रहिया। हुन चयो त जवाबदार अॼु अदालत मां फरार थी विया ऐं ईंदड़ कुझु ॾींहनि में हू मुल्क खां बआसानी सां फरार थी वेंदा। इंतहाई अहम ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त कराची में मुबैना तौर खुदकशी कंदड़ डॉक्टर माहा शाह वारे केस में नामज़द जवाबदार जुनेद ऐं वकास पारां ज़मानत में वाद करण लाइ अदालत में दाख़िल कयल दरख़्वास्त रद्द थियण बाद ॿई जवाबदार अदालत जे अहाते मां फरार थी विया आहिनि। जॾहिं त ॿिन्ही जवाबदारनि जी अदालत मां फरार थियण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। वीडियो में ॿई जवाबदार अदालत मां ड्रोड़ंदे फरार थींदे नज़र अची रहिया आहिनि। ये शराफत अली ने कुरान पे हल्का के बोले मैं इसको 1 करोड़ रुपए दूंगा कि नहीं लिए, फिर बोला आपकी ये शराफत अली बोला आपके खिलाफ कुछ नहीं है, लेकिन आपको थोड़ा हम फेवर करेंगे। शराफत अली को कुरान पे हंस दो, ₹1 लाख लिए नहीं लिए। शराफत अली के खड़े और अभी मुझे बोला हो गए ना, कुछ भी बोले नहीं, आप कुरान ले आओ, कुरान ले आओ, कुरान ले आओ, कुरान लेके आओ।